नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर समेत आसपास जे इलाइक़नि कमाल डेरो, मोहब्बत डेरो ऐं ॿियनि इलाइक़नि में सियारे जो पहिरियों गजगोड़ सां ज़ोरदार वसकारो बारिश वसंदे ई बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। 12 कलाकनि खां बिजली गायब। कंडियारो शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में वफ़के सां बरसाति पवण जो सिलसिलो जारी आहे। बरसाति पवण सां सीउ जी शिदत में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। बरसाति पवण सबबि शहरनि जा रोड रस्ता पाणी जी लपेट में अची विया आहिनि। स्कूल वेंदड़ शागिर्द ऐं शागिर्दनि समेत उस्ताद फीमेल टीचर खे ॾुखायूं दरपेश। तेज़ बरसाति सबबि मौसलियात निज़ाम बि धरम भरम थी वियो आहे। शहर में पाणी दरिया जीअं बीह रहियो आहे। शहरनि खे सख़्त तकलीफ़नि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। होॾां राब्ते करण ते टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद गुलाम मुराद शाह अवामी न्यूज़ चैनल खे ॿुधायो आहे त बरसाति सबबि शहर में बीठल किनो पाणी सफ़ाई करण लाइ टाउन ऑफिसरनि समेत पंहिंजे काउंसलरनि खे पिणु हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त हू पंहिंजे वार्डनि में सफ़ाई खे यकीनी बणाइनि ऐं हिन जी निगरानी मां पाण करे रहियो आहियां। इंशाअल्लाह जल्द शहर खे साफ़ करायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।